बोला मुराद ही सब कुछ आहे छो आया मुझे घर में तोखे ॿुधाइण आया हूं त रात निकाल ऐं न अचिजांइ न त डंटा हणी तुंहिंजो मथो कचो करे छॾींदासीं। पुट जंहिं ॻाल्हि जो ख़ौफ़ हो आख़िर उहो ई थियो। मूं तव्हांजो आख़िर ॾोह कयो कहिड़ो आहे जो मुंहिंजे घर में बीह करे मूंखे धमकायो था। सिको कन खोले ॿुधी छॾ। रूंदे असां सां धोखो कयो आहे ऐं असांजा पूरा 5 लख खाई वियो आहे। जेसीं ताईं ये 5 लख रुपया न मिलंदा न त सोणी जो कंहिं सां बि निकाह करणु कोन ॾींदासीं। ॿुधी छॾ। इहो तव्हांजो पंहिंजो मसइलो आहे इहो तव्हां पाण वञी हल कयो। उन मसइले में मूंखे विच में विझी मूंखे छो था धमकायो। सिकू तोखे सम्झाइण लाइ आया आहियूं। जेसीं ताईं असांजो मसइलो हल नथो थिए न तेसीं ताईं निकाह लाइ न अचिजांइ सम्झुई। ऐं हा इन ॻाल्हि खे मज़ाक न सम्झजांइ। जेकॾहिं आहे न दर ते ई मथो 2 हथ करे छॾींदासीं। अचा था मुराद। पुट इहा पक सम्झ त इहा रूंडे जी चाल आहे। पहिरियों ही माठ में हुया जॾहिं खां जॻह लिखी ॾिनी आहे न त ही डंडा खणी हिते अची पहुता आहिनि। अमा मां वञी रुंडे सां मिली थो अचां वञी हुन खां पुछा थो कयां त आख़िर ही सभु कुझु छा थो थिए। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।